दोस्तों वक्त जे फेर सबब लुकमान एक गुलाम थी विकाणो, मगर हू पांजी दानाई ऐं हिकमत सां पांजे आका के पांजो गुलाम बनाए चुको हो। संदस आका तेसी ताईं न खाईंदो हो जेस ताईं लुकमान खेस खाइण लाइ न ॾींदो हो। जॾहिं हू खाईंदो हो तॾहिं अॻ में लुकमान खे खाराईंदो हो, पोइ पाण खाईंदो हो। हू फ़ख्र सां चवंदो हो त लुकमान जो ओबर खाईंदड़ आका आहियां। हिकु ॾींहुं को माण्हू लुकमान जे मालिक वटि हिकु गिदरो बतौर सौगात खणी आयो। आका दस्तूर मूजिब अवल हिकु फाक कपे लुकमान खे ॾिनी। लुकमान खाधी त आका वरी ॿी ॾिनसि। अहिड़ीअ तरह सभु फाकूं लुकमान खे खाराईंदो वियो। बाक़ी हिकु फाक पछाड़ीअ वारी पंहिंजे वात में विधाई। जीअं त गिदरो तमामु कौड़ो हो, तंहिं करे चखंदे खेसि ॿाहिरि फिटी कयईंसि। मालिक लुकमान खे चयो त मां हैरत में आहियां त तूं ही कौड़ो ज़हर जहिड़ो गिदरो खाईंदो रहे, मगर ईअं न चयई त ही खाइण जहिड़ो न आहे। लुकमान चयो त हुज़ूर, तव्हां मूंखे ख़ुशीअ सां ॾींदा विया, आउं खाईंदो रहियुसि। अव्हां जो हथ कीअं मोटायां हा? तंहिंखां सवाइ तव्हां जे मुबारक हथनि सां केई मिठियूं ऐं लज़ीज़ शयूं खाई चुको आहियां। तंहिं करे वाजिब न ॼातुमि त तव्हां जे हथ सां ॾिनल कौड़ी शइ खाइण खां इनकार करियां। दोस्तों इंसान अल्लाह ताला जी ॾिनल हज़ार हा नेमतुनि मां फ़ाइदो वठे थो। जेकॾहिं हू कंहिं हिक तलख़ीअ खां शिकायत करे त उन खे हैफ़ आहे। दोस्तों उमेद करियूं था त हीअ वीडियो बि अव्हां खे ज़रूर पसंदि आई हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूर कंदो।